ॾाढा सुभाणे अल्लाह चवंदो हिन साल मदीने वेंदो घणो करे त मूंसां गॾु हलंदो पर टिकट पाण भरींदो सारियो तव्हांजो रखियो मुंहिंजो त भई कश्मीर वारा चवंदा तोखे बि वठी कॾहिं हाजी मूंखे चवंदा मोहम्मद जो इहो घर अथई कॾहिं हाजी मूंखे चवंदा मोहम्मद जो इहो घर अथई इहा मस्जिद मदीने जी इहो महबूब जो दर आओ राशिद गुड्डू किरास करे आयो आहे या मूंखे मिसकाल सचो था चओ बस टाइम भी आहे कोन भाऊ बि सफ़ा वेझड़ो पहुची चुको मां त चवां पियो मां वाइज़ जी आख़िरी कयां 3 कलाक अंधी ऐं जंग छड़नि खे बि पेके जॾियां भिटाई तो जय चंद्र चोरी रात जो तू सही करी सीज़ार पर पहुची न प्रिय के तोड़े हीला करी हजार तुझी सब जमार मुझे दिल भर जो गम सैयद तुझे कामिल करबला में आजा नमाज में कामिल सखा में कामिल तबलीग में कामिल कश्मीर वाला अली औलाद मोहम्मद के दीन में कामिल दादा जो अली जो अली मौला अली जो मुरीद भैया तो बुलंद करो जाओ भैया तो नगर गली गली असाका न पर तो नगर भलिया हेदे पे हर जल अली अदल हसन तू भी अलिया हेदे पे हर जल अली अली हक जो इमाम एक जमील सच अल्लाहु अकबर ये हाले जी वाला कामिल अमरो के वाला कामिल बेर शरीफ वाला कामिल तबलीग वाला कामिल देवबंदी कामिल कश्मीर वाला खुदा जो कसम जमीयत वाला था जो त कामिल माण्हुन खे रब सां मिलाईंदा आमिल माण्हुन खे माण्हुनि सां मिलाए 500 तो कमु करे मुलो पाण वते जो सचो खाईंदो तोखे कमु करे ॾे लॻो आमिल ॾे पोया मञो शहर में आमिल वेठा ने फुटपाथ ते नालीअ जे मथां हथ ॾे ॻाल्हि तुंहिंजी क़िस्मत में छा लिखियल चए पंहिंजो हथ ॾे अञा घणा साल पिन पाण पिने पर थुक न ईंदारनि में असांखे क़िस्मत थो ॿुधाए कश्मीर वारा क़िस्मत जी ख़बर न मुल्ले खे न मौलवीअ खे न ज़ाकिर खे न ज़बान खे न चुपे खे न कुत्ते खे किस्मत जी ख़बर उन रब खे जंहिं काइनात खे पैदा कयो अकेले रब जो पुजारी भई त बुलंद करे अॼु कश्मीर वारनि थक गई लाहे भाया तो नारा हणी मुखे भी शहीद कराया मैं इंतहाई मशहूर आया बाहिर फामत खुसूसा जो गुता जने सिले जेठी आज जने सेक्रेटरी से मोहम्मद अली मीरानी साहब बाऊ मोहसिन सुमरो साहब दानिश दायो साहब जमीयतुल आबिद अली दश्ती साहब जमीयत उलमा इस्लाम जा जिम्मेदार साथी जिन जेठी आज मुजाहिदन की तरबियत कई नादरा चौक ते हेडो वडो इज्तिमा खत्म नबूवत के हवाले सां कीडो त इज्तिमा कयो कश्मीर जे जेठी वारन मां समझो त शादी हाल पर चवना इहो मोहम्मद जे खत्म नबूवत ते राजा जो सुभान जोर से तो दसा के जान मिली मोहम्मद के सदके माल मिलो मुझे मोहम्मद के सदके रमजान मिलो मुझे मोहम्मद के सदके कुरान मिलो मुझे मोहम्मद के सदके ईमान मिलो मुझे मोहम्मद के सदके कश्मीर के चौक के अचन वाला असा के रब मिलो मोहम्मद के सदके दे आज के रसूल
बुलंद करे जाओ। बेटा ये तो जे बेटा हुब्बा हदी बजे बंदगी बेकार मोहम्मद के मोहब्बत का सवा न नमाज न रोजा न हज न ज़कात न खैरियत खुदा जो कसम जन्नत मोहम्मद के कदम जोर से आए राजो खुदा किरोना किरोना इमरान किरोना के पिन्नण जो तरीको डाल बस कर खजड़ा छाकाने मुसलमान के किरोना चलो आ जाओ किरोना शुरू थी चीन में चीन ने खाता चमड़ा चीन जा खादो असा चमड़ा खाई ना जा असा के कुरान जादो जे सुभान अल्लाह जो कुरान बड़ा बोले जा कुरान जो अर्श के भैया तबरक करे जा भैया कश्मीर जा दीवान भी असदुल्लाह है दिल के गुजार है जोर से उन्होंने मागे पगड़ी बुरायो अने केतरा दीवान आया अरे बच्चा जो चाचे जल्द बालो बोलो खुदा ना से क्या बात है कुरान का तो जो हिल्लु लहुम तय्यबात व युहर्रिमु अलैहिमुल खबाइस कुरान तो पाक से खाओ ये मरब हला हराम जे में जाई तने तो इस्लाम के तो ना पान में मिलो तो जो अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह व बरकातहू अंग्रेज से तो रात जो पान में मिलो ना एक भी के जो गुड नाइट मना रात खैर दी बाकी सुबह जो पातर सुबह जो मिलो ना वो एक भी के जो गुड नाइट जी और रोज तो करो छपला दही अल्लाह करो जो मुझे चैन गार्डन में मना ना चा जो तो करो जो शादी में सिद्ध करना मरा पर मंजमा गिरा शादियों कयो छोकरो न त स्यारो जे कम बाद ट्रपी आयो सवड़ में चाठा हणी मरी लो एले एडो सी पवंदो एडो सी सब कुछ सच बाटे मानो हे नसी अखा बची सकंदा सिरुन के पठे वारो होटल ते चाय करण वारो ऐ नई शादी हुजूर जी हरा दाने रालिया मता को चबई मां जेड़ो आ नबी से मां जेड़ो आ तो जरो बस कर कटड़ो तो गाल है तमा थुक्को ने करा नबी कलाम करे त नूर जो लाठो निकले तो इशारा करे मानो पुछो समझे बड़ी पवन मोहम्मद इशारा करे चंद्र पर टुकड़ा की गिरी पवे तो के पगला के बदबू के महबूब के पसीने से अतराई अंबर के खुशबू से आज के रसूल भैया तबरक करे जा तकबीर मल्लो निंदे करे वजू सच नबी निंदा करे वजू भर करो हुजूर जी हर अदा मिला लिया बस कर चलो हजरत बिलाल से जो फरमा मां आसान दिन नबी से आया सुन्नत पढ़ी आए भी प्या अख लगी वही निंदा बची वही मां कदमन के चुमो अस्सलातु हाज़िरन या रसूल अल्लाह अस्सलातु हाज़िरन या रसूल अल्लाह अस्सलातु हाज़िरन या रसूल अल्लाह से नमाज जो टाइम दी दियो जमात अच्छी वही कश्मीर वाला हुजूर निंदा मावचा सीधा मुसल्ले के आया नमाज पढ़ायो हजरत बिलाल जो या रसूल अल्लाह का निंदा पाओ का वजू कौन कयो हुजूर फरमाए बिलाल का की निंदा दिया मोहम्मद की निंदा दिया
नबी जो जिक्र इबादत नबी जो जिक्र इबादत मिठाई छा तो जाए तन तस्बीह मन मणियो दिल तबूरो मिठाई न मुल्ला मिठाई तो जाए तन तस्बीह छा तो जे तन सॼो जिस्म तस्बीह कर अखियूं ॾिसे जेको रब चयो कन उहो ॿुधे जेको रब चयो हयात उहो पकड़े जेको रब चयो पेरो ॾे हले जेको रब चयो वाधू खाए जेको रब चयो अखियूं ॾिसे जेको रब चयो पेरो ॾे हले जेको रब चयो असांजे छोकरनि जी छल न कारे बुरके ते नज़र पए भुकन तो पियो पाइजो अरे कम में जी ट्रॉली के जे त मुंडी न भजाई दीदार बाजी आला जो न करे के त कम में मुंडी थोड़ा साहब तव्हां खे ॾिसण चाहिनि था स्टेट ते वञो बच्चे माण्हू शरीफ़ मां अमन पसंदा मूंखे केर बि गोली न हणंदो पुलिस परेशान माण्हू ॾिसण चाहिनि था साईं माण्हू मां अॼु सॼे कश्मीर जे बाज़ार जो पैदल गश्त कयो मां मोहबत बराइण वारो दीवान मूंखे चुमियो ॾींदा मां जे मरी त पुलिस खे खून माफ़ माण्हू ॾिसण चाहिनि था ॻाल्हाइण जो यार बचायो मछा माण्हू आयो ई भिटाई कश्मीर जा माण्हू मूंखे ॾाढा वड़ा मोहबती माण्हू कश्मीर वारनि जे तॾे के मां ॿिया भिटाई तो तॾे ई वञिजे तिन जे जेके खिली खी कारनि पाए भाकुर भाए पीअ जो वेझो विहारनि नकी तलब ताम जी रुगो पाणीअ ढुक प्यारनि कातियूं गुहाड़ा की नकी रुगो महबत सां था मारनि जेके सची दिलि सां ज़ाहिर तिन खे जानियो निज निज जिया मेहरबानी करे मथे दीदार हो से दीदार राज जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह मेहरबानी असल में साथी इसी नसीब से कश्मीर वाली मोहब्बत के सलाम सुभान अल्लाह मेरे तकबीर शाबाश मुस्तफा शाबाश सहाबा रेड़े वा खाकी बना नारन सा मुर्दन के भी अम्मा खाकी दो माण्हू मरी वञे न हुनखे घुराए टे नारा हणायो उथियो न त चुरंदो ज़रूरु मूंखे मथे बीहारे छॾियो मुंहिंजी हिकिड़ी तबियत मां फ़क़ीर माण्हू आहियां मजमे में ॿी ॻाल्हि माण्हुनि खां उहो वठिजे जंहिंखे ट्रक हुजे असांजा पैसा खाधा आहिनि जाइगरा तहां चुप कयो त मां लुड़ो शुरू कयां मां टे घणी दुम पोइ बि को बीठल हूंदो त पुलिस कार्रवाई कंदी हिकु के जे त ॼाणे न त मूं वटि अमजद साहिब जो नंबर पियो आहे ग्रेट एसपी अच्छा दखल कान्हे ये छा ॾियारीअ ते घुराया तूं भी मां जे पेट में रहियो मां बि रहियो नबी सिंह बि रहिया ॾींहुं राति जो फ़र्क़ु असां मां जे पेट में ज़रे हेॾे पुस्तियूं जहिड़ो क्रिकेट बि थो खेॾे हराम जो माउ खे सुम्हण ॾियो पर अम्मा थी चए हुज़ूर मुंहिंजे पेट में आया ओघराई ॾियां त अतुर जी ख़ुशबू पथर ते क़दम रखां पथर अटो भरिजे मां जबलनि में ॿकिरियूं चाढ़िया पथरनि मां आवा
बुशरा लक या आमिना आमिना मुबारक तुझे पेट में अजन जो सरदार भोजन जो सरदार नूरन जो सरदार नालन जो सरदार अर्शन जो सरदार फर्श आमिना यो बच्चो जमई त नालो ही मोहम्मद रखियास नारे हाणे लॉकडाउन खपे लॉकडाउन रुगो तव्हां वटि बि हुई आहे असांजे कंध में बि हुई आहे तव्हां वटि लॉकडाउन मूंखे हिकिड़ी पुलिस वारे पुछो लॉकडाउन छा आहे मुंहिंजो अॻियों बि बंदि त पोयों बि बंदि मां 5 रमज़ान ते तकीर कई जॾहिं साईं मुराद अली शाह बाहूं पियो वधे न निकिरो मरी वेंदो न निकिरो मरी मुंहिंजो जेतिरा मरंदा ओतिरा कढंदासीं 5 पोड़ा मरंदा न 50 चोला कढंदा ए जेके घर वेहंदा थ्रेशर कोन हलाईंदा हाणे स्कूलनि जो लॉकडाउन लॻो पियो स्कूलनि जे छोकिरनि खे केॾा टिप ॾियारिया अथऊं 6 वारा 7 में 7 वारा 8 में 8 वारा न मास्टर वीचारा चवंदा क़यामत ते किरो न हुजे उन ॾींहुं छोकिरा वञनि पिया स्कूल माउनि खे खयूं शहर पहुतासीं बोर्ड लॻो पियो छोकिरा पिया पढ़नि जानवरनि जी अस्पताल बोर्ड ते लिखियो पियो छोकिरा पिया पढ़नि चांवरनि जी अस्पताल इहे लॉकडाउन जा पास थियसि तूं बि जाओ आहे मां बि जाओ आहे नवी सिंह बि जाओ आहे ॾींहुं राति जो फ़र्क़ु असां पिया ॼमूं न अम्मा अस्पताल दाख़िल बाबू भैया त मथे खे ॾियऊं अस्पताल जे दर ते रोए पियो पर जंहिंमहिल महबूब बि पिया ॼमनि हाय हाय सुभाणे अलाह जो त मीलाद पढ़ां आशिक़ रसूल भैया त बुरो करे चओ महबूब ॼमन पिया मां अहिड़े खीने में पई आहे मां तेल कोन्हे जो ॾीओ ॿारियां वक़्त कर नबी से जावा एॾो नूर निकितो एॾो नूर एॾो सुभाणे अलाह जो त बोले सा आशिक़ रसूल भैया त बुरो करे चओ भैया त भैया खल्क काॾों आंदी अथव कसम अथव ख़ुदा अल्लाह अॼु कश्मीर वारनि थकल आहे मौला कश्मीर जी पारत थी ऐं अल्लाह कश्मीर जो लॉकडाउन ख़त्म कर ऐं अल्लाह इनखे फिरकाबारी को बचा ऐं अल्लाह दहशतगर्दी को बचा ऐं अल्लाह कोरोना का बचा मौला कश्मीर जो रौनक वरी पा कबाली जहिड़नि खां बि बचो कावड़ घणी न कयो मां बरोच ॿाहिरनि सां थो ॻाल्हायां कावड़ बर्दाश्त कयो मतां चांहि जे कोप ते माण्हू मारियो कावड़ अचे न ब्रेक ते लॻंदा कावड़ में ब्रेक ते हदीस में बीठे कावड़ आया त वेही रहो वेठे आया सुम्ही पओ अञा नथी छॾे पाणी पियो अञा कावड़ नथी रहे कश्मीर वारा ठोके तड़ो कर पर कावड़ में ब्रेक के लगता कावड़ में ब्रेक के हमरा के जो 4 शादियों वयो के हरा के चेनी सालों के जे मामा ना तो हर थे माने माने मोखल इन मने हर माइन पाण में झेड़ो के उनका गाली दिसी एडी भूख लगा सी जेडी अजो मुखे लगी जा ए जो घर पहुंचा जरू जो टपियो त कोडर पई गन में अटकी किरी पियो त रहंदो कावड़ वधी गया अने को भूख जो धक त कावड़ सपो ब्लड प्रेशर 480 खां चढ़ी हिकड़ी साल के जे तो मानी छोड़ मोकली जे होना छोड़ मोकली जे हल तोखे तलाक ये के जे तोखे तलाक जे तोखे तलाक चौथे के जे निकल घर में तोखे भी तलाक तब पाड़े जे मां ये भित था कना मते करे अदा ख्याल कर घर तो खाली करे जे बस कर सब तोखे भी तलाक दिया तलाक दे जोड़ेगे पाड़े वाली केड़ो दो क्या बोल हुजूर जावा यमन नबी से जावा के तो नूर न तो बुझा बुझा खीमो रोशन मक्का रोशन पहाड़ रोशन जबल रोशन पत्थर ओ कश्मीर वाला ए दो नूर को जो माथी चाहे मां बैठी तो खीमे लिया पर शाम जो मारियो मां आमना पाजे अकन खान साफ है आज के रसूल भैया तो बोल करे जाओ भैया तो
यमन सा असा यमन आराम बट ओके भाऊ अगा पो वा रोडी हां तो मा 4 कलाक तक गिर गया हे देखते याद मुझे नंबर प्लेट हुजूर जावा यमन सा सिर सजदे अजे थोड़े जट पैदा जान नमाज से तो रहिया दाढ़ी पटके से तो रहिया नियत तो साफ हो जे तो जे नियत साफ आ न पो काहे जे छोपाती थई आए मा शक्कत तक लगी शक्कत एकड़ो हमरा फिरिया माखे जे करबला बुधा मुझे अरमा मसरूफ है मुझे इलाही जलसा मा पूजे मुझे माफले में जुमला में करबला बुधाए वाह जे तो अजीब बोल गया हेडी वडी करबला मैंने जुमला मुझे हां जे बुधा मुझे करबला में बस सबक बदा मिला वाह 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 कश्मीर वाला करबला जो पहला सबक सैयद अल सजदा न छजो जोर से तबैयत मुरत करे जाओ तबैयत मेरे तकबीर जबर जबर कली कली अली 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 जबर जबर कली कली मुस्तफा हम सफर मुस्तफा हम सफर मेरे तकबीर शान सिद्दीक अकबर सैयदन सजदो न छज बियो सबक बीबिन पड़दो न छज मुखे निर्णय चुमी गई पुठी चपे यार मौलाना तो जेड़ी करबला मुखे कहीं न बुधा करबला जो पहिरियों सबक अली अस्कर कुर्बान अली अकबर कुर्बान घोट कासिम कुर्बान अब्बास जा बाजू कचीरा 72 साथी पुठा प्या चे तो शिमरा मुखे बच्चा प्यारा नान हुसैन के रब जी नमाज प्या क्या जलवा करबला में दिखाया हुसैन ने सजदे में जाके सिर कटाया हुसैन मेरा तकबीर तेरा हुसैन मेरा हुसैन वाह हुसैन वाह हुसैन तेरा हुसैन मेरा हुसैन नौजवान के दावत हो गया तो इमाम हसन हुसैन जन्नती नौजवान गया सरदार कश्मीर वालों आसपास वाले दावत हो गया अच्छा जेठिया जे प्यार पाल मते उलमाए हक जे क़ियादत में दीन जो कब चले तक क्या बचल इमाम हसन हुसैन के जज्जे जा नालानी सन्नत के रवाना थी मौलाना फकीर के किए विसारा से मौलाना मोहम्मद रमजान मसारी जैसा की जिंदगी तांगे तो ईद जन कराना बुधाया मौला सही रमजान जे कब्र के जन्नत जो पाक जमात में छिया इमाम ने करबला में अली के औलाद की कुरान पढ़ो नेज़े पे सरता बस क्या ना सही मां बाहर ही ते हलो सही इजाजत नारे तकबीर ब्रेक किए यार बुरे आ जाए दाढ़ी लगे ये तो दाढ़ी लगी है पूरे जाई बोधा हे भया दो तो डिंडो मुल्ला के माल का दे लो भावरा से देर वो तब जो ट्रेन ही दे एसपी पैसा मोकले मुल्ला जाने जनादन जाने कहा जा जल संजा साला पैसा दाढ़ी लगा काई से क्या कश्मीर वाला किया काई शीह जे को लेते आयो शीह जे हां अभी दो भाव राशिद गुड्डू किरास करे आयो खुदा जो कसम कदे कराची कदे लाहौर कदे इस्लामाबाद भाव राशिद कदे तमाचा माजना वेड़ा पुट खालिद जा तू बड़ा तो रहो वेड़े में राजा ना चाचो भैया तो मदद करे
कयो शहीद अल्लामा डॉक्टर खालिद मंसूर, शहीद फर्जंद अल्लामा राशिद खालिद मंसूर। छात खलकाया ओ 1.5 किलोमीटर ते मोबाइल ठलियो बिठो असांजी जमात वध है भाई बस कर चटड़ो हाणे मुखा साहब सवाल चई तव्हांजी जमात वधी अचो मुझो डॉक्टर साहब जे मुक़द्दस खून जी बरकत कायदे सिंध जे ॾींहुं रात मेहनत जी बरकत जेठीआई जे नौजवाननि जी बरकत ॿिया छोरा त सॼो ॾींहुं टिक चौक ते लॻा पिया आहिनि टिक चौक 5 ॾींहं टिक चौक बंदि कयो छोकिरनि जा राम टिक चौक बंदि थियो आहे पिणे त जहिड़ो आहे न इमरान बेहया जो बनाए असांखे इमरान का पूछो ना खंड महंगी चाहिए मुझे पता नहीं तेल चढ़ियो मुझे पता नहीं महंगाई बढ़ गई मुझे पता मवाली है ना मवालियों के केड़ी खबर है आगे छद तो ना सोची गया बस कर खतरा मवाल बेचल छुटी क्यों पुलिस जी छापो एकड़ो हिया बाबू एकड़ो हरी मुकाम ने नडे बार जे कबर ते हथ खणी बी रहो पुलिस जे टपक पुलिस जो छापो करी जे बाबे ते कुल ते पड़ा अरे नंढड़े बार जी कबर आहे बाबो नंढे हूंदे मरी चे पे ना मौलाना को सियासत से आउट कर दूंगा रब जो खबरदार तू वजीर आजम थींदे तबे थुक लानत जा मियां वसंद आई मौलाना फजल रहमान पार्लियामेंट का बाहर हूंदो तबे मां रब यार हन पार्टी जो हड़ी चाही अयो तबायो तो अरे जमीयत इमाम इकराम हजरत मौलाना फजल रहमान मुस्तकबिल का हुक्मरान मुस्तकबिल का हुक्मरान दिल चाट फजल रहमान दिल चाट नारे तकबीर हाणे मुस्तकबिल असांजो उठी चलियो असां हाराण जो ठीको कयो आहे हाणे घटींदासीं असांजी हुकूमत अचे सदर कंदासीं साईं अब्दुल समद खे वज़ीर आज़म मौलाना फजल रहमान सिंध जो वज़ीर आला राशिद खालिद महमूद सुमरो ॾाढा नथा जो सुभान अल्लाह हाँ कंदकोट एंड कश्मीर जो DPO इरफान भोसो कश्मीर जो SHO हाफिज अब्दुल रहमान खुदा जो कसम को तो नमाज न पढ़ जाए जे बिना वुज़ू जे तो नमाज न पढ़ी तबलीग बेचारा मिनथू करी तबलीग वाला केड़ी दावत है भाई मस्जिद में चले ईद की बात हो रही है बिस्कुट अपनो नंजा खाइंदा चाहे जो नंजी तना रांधली दो तुम चलो हम आते हैं अरे यो चली हमारी मस्जिद में नमाज असा जो नबी साहब चए मन अकाम फकद अकामत दीन जे नमाज कायम कई उन मोहम्मद जो सजो दीन कायम कर शीह डॉक्टर साहब जॾहिं शहीद थियो न 11 ॾींहं पहिरियों शहादत का 11 ॾींहं 29 ते शहीद थियो 21 ते मूंसां गॾु हो नवाब शाह है मोचो मास के बजाय 5 दफ़ा कातिलाना हमलो थियो थी या रात जो सफ़र न कर या सिक्योरिटी वधा है कश्मीर वाला मर्द कलंदर जो जवाब जर्नल जमीयत जो जवाब राष्ट्र के बाबे जो जवाब जो बंदन जे हीरे जो जवाब जनरल चाचा असदुल्लाह खालिद के जान प्यारी ना है खालिद के मोहम्मद जो दीन प्यारा भाइयों तो मदद करो शहीद बाबा के खिलाफ भाइयों तो नारे तकबीर
मक़सद हाणे जेको 21 जनवरी ते कराची में इसराइल मुर्दाबाद रैली थी आहे अखबारुनि जी रिपोर्ट त 12 लख माण्हू ॾाढा नथा जो सब अल्लाह पूरी अरब दुनिया मौला फजल रहमान के सलाम किया हमास जो लीडर त रोई पियो मस्जिद अक्सा जो पेशवा हाय हाय मौलाना के अरबी में चई तो के सलाम जो असां फ़लस्तीन जे मज़लूमियत के बाला ऐवानन ते पहुंचा बैतुल मुक़द्दस मुसलमानन जो मस्जिद अक्सा असांजी मेरा जवारी रात मिचे मोहम्मद इन मस्जिद में 1.25 लाख नबियन के नमाज पढ़ाई यार दादा जोड़ा दादा सुभान अल्लाह अचे वतो मेराज जो महीनो अचे 27 रजब मेराज वयो एड़ो रुतबो कह नबी जो न थियो जुती पेरन में मते अर्श हे महीनो जेको हले तो ना इन जे 22 तारीख सैयदना सिद्दीक़ अकबर हाय हाय हुजूर फरमायो मुझे उम्मत में एकड़ो एड़ो मानू आ जेके जन्नत जे 8 दरन मां सद दीनो या रसूल अल्लाह वो केरा मुझे हदीस तो पढ़ा पर फरमायो इन्नी और रजुल इसमें ही व इसमें अभी याती बाब मिन अबवाब जन्नत इल्ला कील मरहबा 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 या रसूल अल्लाह वो केरा जेके जन्नत जे 8 दर मां सद थे पाण फरमायो वो मुझे पोड़ो अबू बकर सिद्दीक़ अदा दोस्तों तो न के उताई दा खुदा वास्ते हर खुदा वास्ते तो असा सजल अदा कायदे से करीब निकलने वाला है मेहरबानी करो ही साइड खाली क्यों मेन साइड आइए जेके ही दोस्त बैठा है मां उनके मोतबार अर्ज कर रहा जी बताओ न से चांगल है हजरत अली से जुमे जो खुतबो करे एकड़े हमरा चिट्ठी लिखे जे चिट्ठी में 4 सवाल थी अली हजरत अली फरमाए चिट्ठी छो लिखी दे मुर्स मानो तो उठी भी सवाल कर हमरा उठी बिठो कि अली मुझो पहलो सवाल पूछ केनो उम्मत में वडो आलिम केरा मौला अली जो जवाब पोड़ी दस पहिरियो डाडिया चो अली अली चो अली अली चो अली अली चो अली अली नेज़े पे सर था जुबान पर थी आयतें कुरान इस तरह सुना जा हुसैन ने नाने के दीन पर हर चीज वार थी कुछ भी ना अपने पास बचा जा हुसैन ने खुद को तो एक बहुत पानी न मिल सका करबला को खून पिला जा हुसैन साईं चाचड़ साहब एडो पुलिस वाला दियो मीडिया वारन बच्चा थदो मीडिया वारन सही है कहरा मीडिया बाबा मीडिया वारन के छड़ियो है साहबी बेचारा मजलूमन जो आवाज है हां हाने तो वरी से वाह हम ता भन्या ट्रा है शुरू कई थो रहे जने गरीब ना चाहते चाया तके गवर्नमेंट सुकी पई जा ये जेके भन्या ट्रा कंदा ना असाके सुप्रीम कोर्ट जो हुक्म अखन ते आ पर पहिरियों गरीबन के बच्चन जा आखिर हटाए दियो एडीसी में गरीब कादे वजन मां चोदम जालिमाना एनकरेजमेंट तो चो ना मंजूर जालिमाना एनकरेजमेंट ना मंजूर जालिमाना एनकरेजमेंट खबरदार गरीबन से सुलूक न क्या रब जी लठ पे इमरान रब काबड़ी डमरी ते ये टायर साईं चाचड़ साहब एडो पुलिस वाला भी आयो राशि साहब पोतो तो सां खुद डाडा थी हेडो भी आयो हे सजा 4-5 हेडो बिठान सही हेडो तो चो न सिक्योरिटी तां जो कमान असाला मसलो आ रस असा न कार्ड बा सजा जमायती ने सजा ता हेडो बियो स्टेट के सन कवर कयो सजो जल सब पुलिस के दियो को कहां जा थको जेल ते अल्लाह जलसे जे इंतजामिया सां ताउन कयो तां जे ताउन सां जलसो कामयाब थी तो रजाकार भी तां जा हमदर्द पुलिस वाला भी तां जे खाकी बेचारो हक ते रड़ियूं थो करे खुदा जे वास्ते नज़्मो ज़ब्त बरकरार रखो
आए सिंध केॾो मसरूफ़ आहे 10 ॾींहं कराची वरी गिलगित वियो वरी कश्मीर हिन जुमे जी राति 2:30 बजे वीचारो लाड़काने पहुतो आहे जुमो पढ़ाए वरी जमात जा मसला वरी अॼु ॾींहुं निकितो घोटकी हाणे तव्हां वटि सुभाणे मथे जी प्रोग्राम वरी नव फरवरीअ ते मौलाना थो अचे पीटीएम जो वॾो राति ॾींहुं कुछो राशिद का उम्र गानी था तो 3 दफा ऑपरेशन कराया थई 3 दफा मोलिया खुदा जो कसम नौजवान छो चढ़ पिया त बाबे जे मशन खे ज़िंदा खुदा जो कसम तूं गुंडा गन मशीन सां ही ॾहे सर विरंदई डंडन सां मुझे मौला अली का पूछो अली इन उम्मत में वड्डी में वड्डो आलिम केरा मुझे मौला अली जो जवाब मौला फरमायो इन उम्मत में वड्डी में वड्डो आलिम अबू बकर सिद्दीक़ राजा न जाजो सुभान अल्लाह सिद्दीक़ जो गुलाम मैया तबरक करे जाओ मैया साहबा जो नौकर मैया सुभान अल्लाह गलो बिना लो हजी नेड़ी मूसा कद हले ना हरा पे दिहाड़ी कश्मीर वारो कायद जे अचण जे करे मां के मौजू ते गालाई न थो सका जो तो मुरे लंबा मौजू अल्लाह हुजूर संजन जिंदगी में बस सफर वडा कया एकड़ो अर्श जो सफर दो फर्श जो सफर अर्श जे सफर के मेराज चयो फर्श जे सफर के हिजरत चयो अर्श जो सफर भी रात जो फर्श जो सफर भी रात जो अर्श वाले सफर में भी साथी साथ फर्श वाले सफर में भी साथी साथ अर्श वाले सफर में जो साथी बनो मलाइकन जो सरदार फर्श वाले सफर में जाके साथी बनो सहाबा जो सरदार अर्श वाले सफर में जो साथी बनो जिब्रील अमीन फर्श वाले सफर में जो साथी बनो अबू बकर सिद्दीक मेराज में जो साथी बनो वो सवारी काहे आयो हिजरत में जो साथी बनो पान सवारी बणजी पयो कश्मीर वाला मेराज में जो साथी बनो सत्य आसमान ते बीर आयो जे अगे नाग मुझे पर सड़ी भिंदा है हिजरत में जो साथी बनो वयो अन्या नमोटे आज भी मोहम्मद सा रोजे में बातों पाए सिद्दीक जो गुलाम मैया तबरक करे जाओ मैया सिद्दीक तो के शा पसंद आ के अन नजर इला वजह रसूलुल्लाह दीद मोजी हुजे दीदार मोहम्मद जो रब जो अबू बकर जे महबूब जा एडा दीदार करना थी त पो खणी वने से गार में सिद्दीक गार में खणी झोली पता सोरा खपन सामो नाग निकतो नाग सिद्दीक जे खुड़ी के दंग जान में सहल अची गयो हाय अखन मा ओड़ा करियो कश्मीर वाला दुनिया में मौलवी रना पीर रना हाजी रना शहीद रना साहबी रना मौलवी रना तालिब रना समूरा जागोड़ा जमीन ते करियो पर सिद्दीक जा गोड़ा मोहम्मद के चेहरे यार राजा न था जो साहबा जा नौकर मैया तबरक करे मैया नारो तहनु सिद्दीक तकबीर शान सहाबा शान उलमा ताजदार खत्म नबूवत नारे तकबीर संयम सजाद फरमा मालक या अबू बकर सिद्दीक छोटो है अखन में गरम मोड़ा che ya Rasulullah nataqadi hayya अरे भाई नांग निकलो ये गुनंगे तो सिद्दीक
पैर परे कर से किया पैर परे कया मां के नंगे खत्म करे कश्मीर वाला जो बंदन जो अकीद हुआ जमीयत जो अकीद हुआ तबलीग जमात जो अकीद हुआ असा जो अकीद हुआ दुनिया के डॉक्टरन जो दवाउन में वो शफा ना जेका मदीने वाले जे लाभ में भोला शफा किया शहीद फरजंद अल्लामा राशिद गालिब मंसूर ये कौन आया? भले बीठा हुजे पर गायब जे शहीद जे बचड़े जे इंतजार में जे मोमेंट बीठा अल्लाह है खुदा जो डॉक्टर साहब पायो को बोसा हैदराबाद मिलियन मार चरक मिलियन खुदा जो कसम है मिन्नल बादशाह जो पोतलो लेडीज चित्तन ते चली गई थी जब भाई राशिद पे अचे हैदराबाद छो किस्सा मुझे ज़ियारत कई हुजे जो बाबू रत में शहीद थे रब के बदलाया था पर वाइद करण दियो न था मां कादे वया मां काथे मातम क्या मां केड़ी बित सन टक्कर मां केड़े बिजली जो खंबे ते चढ़ा इरफान जो जेड़े जे वणई चढ़ो लाइट आए एड़ी बदनज़मी मां काथे भी न ॾिठी हिकिड़ा था चवनि उथी बि हो ॿिया था चवनि बि हो हलवाए बि नथा कयो तव्हां मूंखे ॾिसो मां तव्हांजी ज़ियारत कयां फंतज़िरू इन्नी माकुम मिनल मुंतज़िरीन तव्हां बि क़ाइदे सिंध जो इंतज़ार कयो त मौलीअ सब साहिब बि क़ाइदे सिंध जो इंतज़ार आने मुझे ज़रदारी हाउस ते घुराई मोनो कलाक तकरीर के मां 2.5 कलाक सिलसिले में जेको छोकरो अचे पिणे जा कने सेल्फी कढाई हलरे बोला तुंजी मार्केट मुझे बयान का दीवाना ॿुधण कने आकर में मुझे घुरायो दीवाना आया 5000 जा नोट अचरा अल्लाहु अकबर छा तखल खाई इस सेल्सन वारन हथ तो मुखे अंधो करे छड़े अली इन उम्मत में वडे में वडो आलिम के मुझे मौला अली जुम्मे जदी कोफे जे जामा मस्जिद में केड़ो जवाब नहीं इन उम्मत में वडो आलिम अबू बकर सिद्दीक़ हमरा जो अली नबी से तहां जे नाले जो मां जो घर अली दरवाजो तहां ता जो वडो आलिम अबू बकर करीम दे कश्मीर वाला मौला अली जो तलीम बचा के शरई मसलो मस्जिद भरजी बने जमात अची बने नमाज जो टाइम थे त नमाज वो पढ़ाए जे को इल्म में वडो नबी संग जी तबीयत नासाज हुजूर का जे हुजरे पाक में मस्जिद भरजी बने पूछो से या रसूल अल्लाह नमाज के पढ़ाए बार फरमायो अबू बकर के चो मोहम्मद के मुसल्ले से नमाज पढ़ाए बराबर सिद्दीक का जेडी नमाज पढ़ाई बड़ी पूछो या रसूल अल्लाह मुस्तकिल नमाज के पढ़ाए बार फरमायो मुर्रो अबू बकर पढ़ियो सल्लत करना है अबू बकर के जो मानो के नमाज पढ़ाए अम्मा आयशा जो या रसूल अल्लाह इन्नहु रकीकुल कल्ब वो जो नरम मुसल्ले से नबी से कहो के देखे हुक्म क्यों कश्मीर वाला हदीस को पढ़ा हुजूर फरमाए आयशा मां बाप अल्लाह फी सदरिही सफैतो फी सदर अबू बकर आयशा जब को रब मुझे सीने में रखो मां मोहम्मद सब कुछ अबू बकर के सीने में रखे सुभान अल्लाह सुदे तकबीर मुस्तफा का हम सफर अबू बकर मुस्तफा का हम सफर अबू बकर तकबीर
मुझे बे सवाल थे बस कंदुस बाकी बस सवाल रहा तो ओधर को कराया या कश्मीर में ओधर बंदा इमरान खान जहाज ओधर ते वठी आयो पारे जहाज तहां मोबाइल ओधर ते वठो चुकी ओधर ते वठो कपड़ा कश्मीर वालो इमरान खान के मारे वियो जहाज ओधर ते वठी हाने जो वो जहाज लाहौर मां मुसाफिर खणी मलेशिया पहुतो तो मलेशिया वारन जो जहाज असांजो फौज फिरिया जहाज के करो जहाज काबू पायलट काबू मुसाफिर काबू वो जेके न्याणियों मुसाफिरन जी खिदमत कंदियूं उन जो छा नालो आहे एयर उहे भी अरे जहाज रखो न्याणियों तो मोटाए दियो वजीर आजम पाताऊं इन खदड़े मां हाने नाला तो न हाने तो बिलावल भी कढा मौलाना अदी मरियम भी कढा अरे न्याणीअ जो त हयाओ कर हाणे नाला तो न फरवरी मार्च में टंग खां वठी बिलाई जो इंशाअल्लाह केड़ा मुजाहिद मौलाना सा करो भैया तकरार करे जा भैया इमरान ऐं असां में फर्क केड़ो आहे इमरान नबूवत जो हक़दार असां मोहम्मद जे ख़त्म नबूवत जा ख़त्म नबूवत जो वफ़ादार भैया तकरार करे जा भैया हाने भी कश्मीर जा साहसी आहे मुझो इंटरव्यू कयो मुझो ख़त्म नबूवत जो मसलो सियासी ना आहे हे असां जे ईमान जो मसलो हाणे कोनटी पिशावर में कोलट में गाजी खालिद कादियानी हुजूर साईं जी गुस्ताखी कई पुलिस आए सा गन जे तो शिरको कढी छड़ी चमो जो मोबाइल रखी शिरको निकले वड़े वा गाजी खाल सलाम आ तुझे जुर्रत के मानम छाजो शादी भी कोन कई थी फांसी चढ़ी नींदे सोनी लटकी नींदे हाय कश्मीर वाला गाजी जो जवाब जे तो हिकड़ी जान 70 हो जन मोहम्मद जी इज्जत पे कुर्बान नबी की इज्जत को हुर्मत पे भरना आगे ईमान बड़े आ मोहम्मद अली राजो कसमा सलाम मोहम्मद अली मीरानी खेर खान 8 ॾींहं गए पहे कश्मीर में वेठा मोहसिन न घबरा दानिश न घबरा असां तो सां गॾु हूं अहिड़ो जलसो करे ॾेखारींदासीं जो काजा कुतनि जा वाता सात खलकाई ख़त्म नबूवत जो इश्क भैया तकबीर करे जा भैया मेरे तकबीर ताजदार ख़त्म नबूवत मेरे तकबीर बड़े वा मोहसिन सुमरा मोहसिन आए केड़ो दानिश के थे बड़ा जिबरील जो बहाव बड़े वा दानिश खुदा जो कसम बड़े वा मोहसिन सुमरा मौला ऐ अल्लाह इनके जवानी में बरकत दे जेके भी जेठी आए जा दोस्त इन्हनि सां गॾु या मौला उनके जवानी में बरकत उनके उम्र मां वालिदनि के गुजारिश तो क्या तो पंहिंजे पुटनि के चओ त जेठी आई जी रुकनियत में शामिल थो फारम भरे जेके आलम के सरपरस्तीअ में नौजवान कम था कम खुदा जो कसम कश्मीर के वालिदैन के अपील कयो कॉलेज में यूनिवर्सिटी और मदरसन के शागिर्दनि के अपील कयो तो जेठी आई जे प्लेटफॉर्म के जी पंहिंजी जान मोहम्मद जे ख़त्म नबूवत जे लाइ जेठी आई मिटाएगी हर बुराई खत्म करेगी हर बुराई खत्म करेगी हर बुराई नारे तकबीर
तो गुंडा दन मशीन साईं रहे सर विड़ंदई दंदन ये ॻाल्हि न सम्झाए ॿारहं ॾींहं मथां अटके जमियत वारनि अली हिन उम्मत में वॾो बहादुर केरु आहे मुंहिंजे मौला अली जो जवाबु ॾिजां जे हिन उम्मत में वॾे में वॾो बहादुर अबू बकर सिद्दीक़ अली खैबर जो किलो तव्हां पता कयो मरहब के सत चुकर तव्हां कयो बहादुर अबू बकर दलील मुझे मौला अली जो दलील हो जा कश्मीर वाला जे हिजरत वारी रात मां अली बिन मोहम्मद जे बिस्तरे ते सलाम सिद्दीक़ के जो मोहम्मद के कुलन ते कयो विच काफर फां निकतो जो धारी बसो काफर बीठा अली नंढो पियो कुर्बान अली तुंहिंजी जुर्रत कुर्बान अली तुंहिंजी हिम्मत कुर्बान अली तुंहिंजी बहादुरी बसो काफर अली नंढो पियो अली ही रस्तो क्लियर कयो जेके तो सालनि सां ताउन कयो ही रस्तो क्लियर कयो करो साईं का रस्तो क्लियर कयो गाय के संग पहुंचियो सरार ऐं पुलिस गडी गुज़ारिश आहे सालनि सां ताउन करन हां साईं मां बस घणो शोर न कयो सब के खबर सरसाती नहीं रो इंशाल्लाह कायदे सिंध जी ज़ियारत का स्टेट थी थी 10 में जब्त सा वही रो मेहरबानी दगड़े रस्तो दे सालनि के विचो रस्तो सालनि के रस्तो दो अल्लाह जो वास्ता बाजी मोबाइल वगैरह जो सामान जो ख्याल के रश घणिया है ये चोरी थी वने अनकरीब कायदे सिंध स्टोर ते जलवा अफरोज थींदा साथी पंहिंजे सामाननि जो खीसनि जो ख्याल कनि घणी रश करे साथियुनि जो नुक़सान न थिए साथी वेही रहो अनकरीब कायदे सिंध स्टोर ते जलवा अफरोज थींदा साथी वेही रहो नज़्म सब खे बरक़रार रखो आप किथे दोस्तों जेकॾहिं जिन दूसरी पढ़े वा मुंड खोटी आखिर ताईं वो दोस्त रही मेहरबानी जेके दोस्त मेहरबानी जज़ाकल्लाह माशाअल्लाह जिले जो सदर बिरादर मुकर्रम असदुल्लाह भाइयों जेठी आई सदर सब चो मुखे तकरीर हलाइणी नथा ॾियनि छा मूंखे वाइस कराइणो त मथे छो अचे मां हेठि सही हुउसि अली हिन उम्मत में वॾो बहादुर जीअं अबू बकर सिद्दीक़ जे हिजरत वारी रात मां अली बिन मोहम्मद जे बिस्तरे ते सलाम सिद्दीक़ के जो मोहम्मद के गुलम ते खड़ी हिजरत वारी रात भी से फरमा अली मुझे चादर है मुझे बिस्तरो ये मक्के वारा जो अमानत सुमी पर सही काले मामा ना तो सिद्दीक़ के कुर्बान अली तुझे जरूरत बस सौ काफर बिठाना अली सोफा सेट देना बेडरूम देना मक्कल का बस सौ काफर बिठाई अली ने रखियो तव्हांखे न ख़बर पए जेटी वारे जलसे ते धारियलनि जो घेरो थियो आहे कहिड़ा विया मुलो ई कनाक जे मथां कुर्बान अली तुझी जरूरत कुर्बान अली तुझी बहादुर खुदा जो कस दुआ कयो मां तने त भाऊ राष्ट्र नाले ये लफ़्ज़ चवंदो आहे न वेड़ा पुट ख़ालिद जा तू विड़ंदो रहो वेड़ मां इन जे करे तो हर ब्रेक ॾियां त भाऊ जो टाइम ज़्यान न थिए खुदा जो कसम एडो मसरूफा जज ओ पीटीएम जा मरकजी जलसा वो भी भाऊ राशिद पे संभाल इस्लामाबाद लाहौर कराची वेड़ा पुट खालिद जा तू विड़ंदो रहो वेड़ मानन तो दे मोकलिया लखे सुरख सलाम हर घड़ी हर गांव राशिद नारा तुझे नाम
आज भी डॉक्टर आया है। आज भी। अदा कश्मीर वारनि साथियुनि खे जेके सिटी कश्मीर जा साथी आहिनि, असां बि सॼी सिंध में स्टेज ते विया आहियूं। जेको नज़्म ऐं ज़ब्त कुछ दोस्त ख़राब करनि था, जेॾी मोहबत मिले थी ऐं स्टेज जा कुछ दोस्त नाराज़ थियनि था, उन्हनि खे गुज़ारिश थी कजे त क़ाइद इन जे ई करे देरि करे थो त स्टेज ख़ाली कयो। यार ख़ुदा वास्ते स्टेज ख़ाली कयो, ख़ुदा वास्ते स्टेज ख़ाली कयो। पाण वधूं था समूरनि जे लाइ इज़त आहे यार। ख़ुदि पाण कश्मीर जा राजदार बि लही वञो यार, साथी पाण लांदा त ॿिया लांदा न। लो यार सही मुफ्ती साहब तव्हां अॻिते वञो न यार, लो न ख़ुदा वास्ते लो यार। तव्हां पाण साथी परते वञो यार, तव्हां वेंदो त ॿिया ईंदा, तव्हां हाली पासीदार थी वञो। तव्हां अचो हिकिड़ो बाबा जेसिताईं राशिद न ईंदो मां चीक मां वांगुरु माइक खे चुंबड़ियो पियो हूंदुसि। अल्लाह छा त ख़ल्क़ ख़ुदा जो कसम यार लही वञो न, चऊं था लही वञो न, या तव्हां हलायो प्रोग्राम क़ुर लाइ सॼा हिते लॻो था। सोनी सिद्दीक़ फरमायो हिन उम्मत में, सोने अली फरमायो हिन उम्मत में वॾे में वॾो बहादुर अबू बकर सिद्दीक़। अदा सालार अचो सही अचो को मथे त चढ़े न, वो परते मुंह करे तो छा ख़ल्क़ ॼमी बीठी आहे। हिकिड़ो माण्हू चुरे वड़े वा कश्मीर वारो तव्हांजे हाल सां मोहबत। अल्लाह फरमाया हिन जेसिताईं इज़राइल में न ईंदो टे थी। हा हा छा त ख़ल्क़ कश्मीर में हेॾी मोहब्बत। अली असांजो टियों सुवाल पुछ चीन उम्मत में वॾे में वॾो मुझे मौला अली फरमायो हिन उम्मत में वॾे में वॾो रहमत अबू बकर सिद्दीक़। सिद्दीक़ जा ग़ुलाम ॾाढा छो था जो सुभान तव्हां माठ करे वियो न, सॼी माठ थी वेंदी, तव्हां रुगो माठ करे वियो। पंहिंजे जलसे खे पाण ख़राब छो था कयो। अल्लाह जा बाना मोहब्बत में आया आहिनि, बीजा हुजनि चाता कनि था। अली हिन उम्मत में वॾो में वॾो रहमतुल कायनात मुझे मौला अली फरमायो हिन उम्मत में वॾे में वॾो रहमतुल अबू बकर सिद्दीक़। छा त कश्मीर वारनि जी मोहबत आहे। त ॾिसो पतंग बाबा सिक्योरिटी चाचर साहब संभाले पियो, असांजा रज़ाकार बीठा भाऊ राशिद सां अञा पंहिंजा घर छो परेशानी छा भाऊ आयो जंहिंखे जाते जगह मिलंदी भाऊ जी जगह उहा ई खाली परेशानी कजो पर आयो मातम सां मिलंदी। खुदा हेॾा असांजी जमात डिगनी थो रही न जंहिंसां डिॻियो आहे न ख़ुदा जो डॉक्टर जी शहादत खां पोइ भाऊ राशिद घरम न निकिरे, भाऊ तारिक न निकिरे, भाऊ नासिर निकिरे। इनखे धमकियूं थियूं मिलनि, पर्चियूं थियूं अचनि, गालियूं थियूं अचनि, तोखे गोलियूं हणंदासीं। भाऊ राशिद चए थो मूंखे जेल भी पसंदि आहे, मूंखे गोली भी पसंदि आहे, मां बाबे जो रस्तो कोन छॾंदुसि। भईया त बुलंद करे कार जे सिंध खे सलाम कयो। भईया त मुर्सजे गुल हेॾे आयो तो गुंडा गन मशीननि सां ॾहे सर डंडनि सां
ये गाल न समझाए 12 मता 8 के जमीयत 12 टुकरा करियो ची बाटियो संद संद के भल काटे या टेकुल जा गोला हणी भल साह के मूसाटियो पर हटबो न हाणे कोई ते जो इंशाअल्लाह कोई तो बुलंद करो जो इंशाअल्लाह कोई तो हटबो न हाणे कोई ते जेको हटे बेईमान वासिर दीन ता कुर्बान वासिर गुस्ताख कलामी न कयतू न कभी हर नए सिज्जे जी सलामी न कयतू न कभी यही ओ ये जमीयत पंहिंजी जान सुञाणो मदावरी मार्केट में का बीर अची वञे हमारा पंजे से जो फोटो उठायो कायदे आगे वो फोटो बने पर टोपी पाला भी सी आयो दुकान पे खड़ी दुकान वाला जो नोट तो पूरा जे कोड़ो सामने याद समझो जे फोटो ताई टोपी काने इसका जे घर में जो फोटो ये जमीयत ही अच्छन कारण वचन वारी तो गुंडा अल्लाह गुस्ताख कलामी न कयतू न कभी हर नए सिज जी सलामी न कयतू न कभी ये जमीयत पंहिंजी जान उन सां त नाही हिसाब कंहिं गैर जी ग़ुलामी न कयतू न कभी मां जेठी आहे सिटी कश्मीर जे सदर मोहसिन खे मुबारक थो ॾियां उनजे पूरी टीम खे ख़ुदा जो कसम जो जमीयत जे झंडनि सां पूरे जलसो के सीगारियो अवाम त छा गंद कयो अल्लाह बेटा ई छा तो चए हाय हकीम सुन बेटा ई तो जे सावन केड़े सबका पर ये सुरई सियारे जे तो कुनहारे में तो सब व्यंजन का जनवरी में लगे तो खबर पड़े सामान घेड़े से केर भी चुरपुर न करे जेस ताईं भाऊ हितो विजाए रखी लो मां नारो हणंदमि नंढा वॾा इस्तक़बाल तेस ताईं केर भी न चुरे इन्हनि 2-3 दफ़ा बड़ थक वेंदो उसी बार कटिंग